वक्त घणो थी वियो आहे, तव्हांजो वक्त घणो थी वियो आहे। मुंहिंजे भाउ ॿुधायो त अॼु नातुनि जो सिलसिलो कुझु घणो ई थी वियो, पर हाणे आशिक़ आहिनि, आशिक़नि खे केरु रोके नथो सघिजे। ऐं असां सभिनी जो यकीन आहे त जॾहिं महबूब महफ़िल में मौजूदु हूंदा आहिनि त पोइ आशिक़नि जी हद ई न रहंदी आहे। ऐं वक़्तु ॾिठो त बुला शाह खे जॾहिं पंहिंजे वालिद साहिबु मना कयो त तूं वञी महफ़िलनि में नची थो, ऐं फैमिलीअ जो ख़ानदान जो इज़त जो सुवालु आहे, तूं कीअं माण्हुनि में ईअं महफ़िलुनि में ईअं दीवाना वार नची थो पियो। पर जॾहिं हू पाण नचणु शुरू थियो ऐं हुनजो वालिद साहिबु आयो त साईं पंहिंजे वालिद साहिब खे वठी ॿाह मां जेॾीमहिल अंदरि कयो त महबूबनि जी आमद खे ॾिसी हू पाण ई शुरू थी वियो। त हिन शइ खे रोके नथो सघिजे। जे महफ़िल में सुहिणा पाण हुजनि, असांखे यकीन हुजे त महबूब पाण आहिनि ऐं उते आशिक़ अचनि, आशिक़नि खे केरु रोके? कंहिंमें ताक़त ई न आहे। उहा पोइ उन लाइ मौक़ो ॾिजे त हर को पंहिंजी मोहबत जो पंहिंजे तरीक़े सां इज़हार करे। पर गॾो गॾु तव्हांजे टाइम जो ख़्यालु आहे त तव्हां चवंदो त हाणे एतिरी देरि विहारे छॾियो अथनि, ॿिए दफ़े अचो न अचो का ख़बर कान्हे। पर असां ईअं बि नथा चई सघूं जो शाइर चयो त महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं। थोड़ी समझने की ॻाल्हि आहे। महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं। महफ़िल कंहिंजी? उन सोने जी। उहो सोनो केरु? जेको रब्बे काइनात जो महबूब आहे। ॻाल्हि ख़तम थी वई ते, ॻाल्हि हिते ख़तम थी वई त हे जेतिरा वायो मंडल मचायो वेठो आहे, ॿ जहाननि जी ॻाल्हि न आहे, रहमत लिल आलमीन। ॿिनि जहाननि जी ॻाल्हि ई किथे चयो अथसि? त ॿिनि जहान चयो अथसि वमा अरसलनाक इल्ला रहमत लिल आलमीन। सभु आलिम, हाणे आलिम केतिरा हो पंहिंजो पाण थो ॼाणे त केतिरा। उन्हनि सभिनी आलमनि लाइ महबूब असां तव्हांखे रहमत करे मोकिलियो। उन रहमत लिल आलमीन जे नाम, उन जे सना जी महफ़िल आहे, जिथे अॼु उहो रज़ाक दलवाणी ऐं इन्हनि दोस्तनि इहा महफ़िल जी चादर विछाई। महबूब की महफ़िल को महबूब सजाते हैं, आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। घरनि मां जेके जेके उथी निकिरी हिते पहुतायो, जेके जिथां आया आहिनि, पंगरियो खां आया आहिनि, मलकाणी खां आया आहिनि, जिथां जिथां दोस्त आया आहिनि, मां बि कराची खां आयो आहियां। जेसिताईं उन सोने जी निगाह न आहे, जेसिताईं उन जे पहिरें आशिक़ जी इजाज़त न आहे, कंहिंमें ताक़त ई न आहे त हिन महफ़िल में शरीक थिए। जेकॾहिं ईअं हुजे त मुंहिंजे ख़्याल में 2-4 ॻोठ ॿियनि जा माण्हू बि हिते असां सां वेठा हुजनि। ॾाढी सिधी ॻाल्हि आहे, ॾाढी सिधी ॻाल्हि आहे। हिते अचण जो मक़सदु छा आहे? आते हैं वही जिनको सरकार बुलाते हैं। जंहिंखे महबूब चाहियो, जंहिंजे मन में उन सोने जी मोहबत हुई, एतिरी थोरड़ी बि हुई, को माण्हू उथी बीहे जेको चए त कंहिं माण्हू लाइ आयो आहे, सभई इन लाइ आया आहिनि त अॼु सोने जे नाव जी महफ़िल आहे, हलो त गॾिजी हली कुझु उन सोने जी तारीफ़ ॿुधी। सॼी ॻाल्हि ज़ाहिर आहे। हाणे असांजी ड्यूटी छा आहे? असांजी ड्यूटी छा आहे? कंहिंजा आशिक़ आहिनि, कंहिंजा महिमान आहिनि। जेकॾहिं असां उन सोने महबूब जा आशिक़ आहियूं त उन्हनि जे सॼनि जे महिमाननि जे पेरनि जी ख़ाक बराबरि बनाए। सिर्फ़ु इन नुक़्ते ते था बीहूं, सिर्फ़ इन नुक़्ते ते था बीहूं त जेकॾहिं सोने जी मोहबत मन में खणी उन महबूब जो आशिक़ इन महफ़िल में शरीक थियो आहे, जेतिरा बि वेठा आहिनि, आउं सम्झंदुसि त जे मूंखे उन महबूब सां मोहबत आहे त आउं तव्हांजे पेरनि जे ख़ाक बराबरि। गुरूर अलॻि शइ आहे। गुरूर जा जवाब हू खोड़ दफ़ा ॾेई चुको आहे। मूसा कलीमुल्लाह, अल्लाह जो नबी, सवाल कई, मुंहिंजा रब, तू वॾो रहमान, तू वॾो रहीम आई, पर कोई अहिड़ो दुनिया में आहे जेको मूंखां बि वधीक तुंहिंजी इबादत थो करे, तोखे प्यारो आहे? अल्लाह से फरमायो, हा मूसा। मूसा के अजीब लॻो, मां नबी हाँ, कलाम थो कयांसि, माबूद आहे, हेॾो बेपरवाह बादशाह, मूंखां बि केरु पूरो प्यारो आहे? थी हा, फलाणे ॻोठ में बकरार आहे, उहो तोखां वधीक प्यारो आहे मूंखे। मूसा चयो, अहिड़ो कहिड़ो माजरो आहे? निकिरी पियो, ॻोठ ॻोल्हींदे ॻोल्हींदे अची लधो, पुछा की हिते को बकरार आहे? चया बेशक आहे, सभिनी चयो आहे।
हाणे चई रही पवांसि वञी उनखे चई मां महिमान वारो मुसाफ़िर आया हिकिड़ी राति रहंदुसि उन चयो बेशक अच हिनखे रहाई खाए मानी वानी खाराए हिनखे चई तूं हाणे आराम कर मूसा सुतो ई न अल्लाह साईं चयो आहे तोखां वधीक प्यारो आहे ॾिसांसि त सही आहे छा मूंखे नबी अल्लाह जे नबी मूसा खे सुम्हारे बकरार हलियो वियो वाड़ीअ में बकरीअ खे कन मां वठी चई वाह मुंहिंजा परवरदिगार छा हिन जा कन तो खलकिया सवाल हिते सॼो हुन जो आहे मुंहिंजो रब छा आहे मुंहिंजो रब हुआ जेसि ताईं तूं सोची थो इन खां अॻियां मुंहिंजो रब आहे जेसि ताईं तुंहिंजी सोच ख़तम थिए थी उन खां अॻियां मुंहिंजो रब आहे तूं न थियण वारी ॻाल्हि खे करण वारो मुंहिंजो रब आहे असांखे सर्टिफिकेट न ॾिना आहिनि तूं चए मां बेपरवाह बादशाह आहियां मुंहिंजी मर्ज़ी आहे जिते तुंहिंजी सोच ख़तम थी थिए मां उतां खां शुरू थो कयां त तव्हां वक़्तु ॾिठो त इबादतुनि जे दावेदारनि खे लानती करार ॾेई न जान में छॾे जॾहिं अज़ाज़ील बि इबादतुनि जी दावा कई उन ॾे उनखे इबादतूं चई असां वापसि उन जे मुंहं ते आहियूं